अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था मीरपुर पठोरो मां इनायतुल्ला मीमुण जी। जीए सिंध लिबरल फ्रंट तरफ़ां क़ौम परस्त अॻवान साईं साले शौराए जी 7वीं वर्सीअ जे मौक़े ते मज़ार ते हाज़िरी मेड़ा को पार्टी चेयरमैन नवाज़ ख़ान ज़फ़र मेड़ा खे ख़िताब कंदे चयो त साले शौराए हिकु शानदार उस्ताद हुजण सां गॾु हिकु बा किरदार इंसान हो जेको सदाईं साईं जीएम सैद नज़रिए सां सलहाड़ियल रहियो। संदसि ख़िदमतुनि जो दाइरो इल्मु अदब सियासत ऐं फ़िक्र जे मैदान ताईं पखिड़ियल रहियो। केतिरा ई सुठा शागिर्द पैदा कया। हिन वधीक जो साईं साले खे यादि करण सां सियासी उत्साह वधी वञे थो। बशीर मीराणी चयो त साईं साले शौराई फ़िक्र सयद ते हलंदे सिंधी माण्हुनि जे हक़नि वारी जदोजहद में पाण पतोड़ियो। अॼु खेसि यादि कयो पियो वञे। सॼी ॼमार अटल इंसान थी ज़िंदगी गुज़ारी। तारीख़ में उहे माण्हू यादि रखिया वेंदा आहिनि जेकी क़ौमुनि जे ख़ुशहालीअ लाइ पतोड़ींदा आहिनि। यार मोहम्मद शौराई चयो त बाबा साईं सिंध सां इश्क़ कंदो हो, कॾहिं बि थको कोन, सॼी हयाती जदोजहद में गुज़ारी। अहिड़ा इंसान सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि। साह जे आख़िरी हिॾकीअ ताईं सैयद जे फ़िक्र सां सलाहियल रहियो। कादिर बख़्श ज़फ़र चयो त साईं साले शौराई सियासी तौर साईं अब्दुल वाहिद आरीसर ऐं शहीद बशीर खान कुरैशीअ जे वेझो रहियो। जदोजहद जे नतीजे में साईं साले शौराई खे सॼे सिंध सुञाणींदी हुई। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक कंपनी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।